तंजीमी हिसाब से तकरीबन सॼे ज़िले में असां तव्हां दोस्त वटि पहुता बि आहियूं तालकनि में यूसिन में कई चयूं असांखे रहिजी वयूं असां हुते बि ईंदासीं महिरबानी करे तव्हां सभु दोस्त जेके हिते आया आहियो पंडाल में वेठा आहियो इहो मैसेज तो वठी वञिणो आहे वापसि पंहिंजे ॻोठनि में शहरनि में टाउननि में त असांखे तंज़ीम साज़ी जे असांजी तंज़ीम मज़बूत आहे त असांखे कोई तो चोरी कोन थो सघे यकीन कयो असां आहियूं घणाई में सिर्फ़ु असांजो पाण में कनेक्शन घटि आहे महिरबानी करे जेके दोस्त आहियो नौजवान उहो बि अॻिते अचो सोशल मीडिया जे प्लेटफॉर्म ते बि ऐं तंज़ीमी हिसाब सां बि असां सभु पंहिंजूं विंडूं तयारु कयूं था पिया ऐं क़ाइदीन असांजा वेठा आहिनि उन्हनि सलाह मशवरा असांजा हलनि था पिया पर तव्हांजी जेसिताईं दिलचस्पी ॻोठनि में यूनियन काउंसिल लेवल ते दिलचस्पी न वधंदी तेसिताईं असां अॻिते इन शइ खे नथा वठी वञी सघूं ऐं ख़ासि हिते नौजवान बि तक़रीबन असां जेतिरो पंडाल मां सभिनी सां फर्दर मिलियो आहे तक़रीबन 60 खां 70% हिन महिल बि नौजवान हिते मौजूदु वेठा आहिनि ऐं नौजवान हिन महिल मोबाइल तव्हांखे ख़बर आहे हर कंहिंजे आहे मोबाइल खां बग़ैर त गुज़ारी कोन्हे त सोशल मीडिया तां जेको आहे जेका असांजी पोस्ट ॾिसो था पिया पोस्टनि खे लाइक कयो पोस्टनि खे शेयर कयो पोस्टनि खे कमेंट्स कयो तव्हां घर वेठा बि हिन में हिसो विझी सघो था सिर्फ़ु असांजी ज़हनी तौर ते असांजे करे पाण खे फोकस इन ॻाल्हि ते फोकस रखंदासीं असांखे तंज़ीमी कमु करिणो आहे त घर वेठे बि थी सघे थो वधीक जो वधीक टाइम नथा वठूं तव्हां सभु दोस्त जी शॉर्ट नोटिस ते अचण जी तव्हांजी तमामु घणी महिरबानी कुझु दोस्त हाणे नाराज़ बि हूंदा जेके पोइ ते रहिजी वञनि जिन खे न ॿुधाए सघियाऊं उन्हनि खे बि सभिनी खां अॻुवाट जी माफ़ी वठूं था इंशाअल्लाह नेक्स्ट प्रोग्राम ते उन दोस्तनि खे बि न राईंदासीं वॾी तव्हांजी महिरबानी हाणे थोरा नारा ॿ टे लॻी वञनि